أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين الذي قيل في شأنه وما أرسلناك إلا رحمة للعالمين والصلاة والسلام على أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين الذين أذهب الله عنهم الرجس وطهرهم تطهيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد وفرقانه الحميد وهو أصدق الصادقين وقوله الحق بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी मुक़द्दस किताब में इरशाद फरमाए रहियो आहे त ऐं साहिबान ईमान तव्हां ते रोज़ा ईअं मकतूब कया विया आहिनि फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं तव्हां खां पहिरीं क़ौमनि ते फ़र्ज़ कया विया इन ई करे ताकी तव्हां मुत्तक़ी थी वञो। माहे मुबारक रमज़ान असांजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह जी तरफ़ां रहमतूं खणी अचे थो, बरकतूं खणी अचे थो, नेमतूं खणी अचे थो। ऐं इहो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सिफ़त रहमानियत पूरे जोश में हूंदी आहे। अल्लाह इरशाद फरमाए थो आए मुंहिंजा बंदा अगरि तूं हिकु दफ़ा मूंखे या रब्बी चई करे मुखातिब कंदे ऐं 70 दफ़ा लब्बैक या अब्दी चई करे तोखे मुखातिब कंदुसि। इहो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त शैतान खे मुक़य्यद करे छॾींदो आहे। ऐं इन ई करे असीं ॾिसूं था त असांजे मसाजिद में इबादत गाहुनि में बहार हूंदी आहे मोमिननि जी ऐं सभु कम छॾे अल्लाह जी इबादत ॾे मरग़ूब थी वेंदा आहिनि। रोज़नि जा घणा ई फ़वाइद आहिनि। रोज़ो जंहिंखे सब्र जे नाले सां बि मुखातिब कयो वियो आहे जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फरमाए थो वस्तईनू बिस्सब्रि वस्सलात अल्लाह खां इस्तिआनत घुरो, मदद घुरो कंहिंजे ज़रिए जे सब्र जे ज़रिए यानी रोज़े जे ज़रिए ऐं नमाज़ जे ज़रिए। इहो रोज़ो इंसान खे सब्र ऐं तहम्मुल जो वॾो सबक़ ॾिए थो। सब्र जूं उमूमी 3 क़िस्मूं आहिनि जंहिं मां सभिनी खां पहिरीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत ते सब्र आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुक्म अचे थो आए मुंहिंजा बंदा मुंहिंजी बारगाह में झुकी वञ। इंसान जो रूह नथो चाहे पर उहो सब्र करे बर्दाश्त करे थो, पंहिंजे नफ़्स खे मारे थो, अल्लाह ॾे राग़िब थो करे। फजर जो टाइम आहे, उथण जो रूह न आहे, पंहिंजे नफ़्स खे मजबूर थो करे, उहा तकलीफ़ बर्दाश्त थो करे उथण जी ऐं उथी करे अल्लाह जे बारगाह में पेश थिए थो।
बआईन ही रोज़ो रखण ते रूह नथो चाहे, पर अल्लाह जी इताअत जे करे उहा पंहिंजे इन तकलीफ़ खे बर्दाश्त थो करे। या सब्र अला ताअती, अल्लाह जी इताअत में इहो सब्र आहे। ऐं ॿियो सब्र अलल मुसीबा, मुसीबत में सब्र आहे। ही न अल्लाह जे हुक्म मुताबिक़ असीं पंहिंजे पाण ते जेकी हिकु मुसीबत नाफ़िज़ कयूं था, माना बुख ऐं प्यास, पंहिंजी ख़्वाहिशनि खे मजबूर करे कंट्रोल करणु, इहा तकलीफ़ जेकी आहे इन खे बर्दाश्त करणु अज़ीम सब्र आहे। नफ़्स चाहींदो आहे ऐं सुठे में सुठा खाधा खायां, सुठा मशरूब पियां, पर अल्लाह जी तरफ़ों जेकी आज़माइश आहे उन आज़माइश खे अपनाए थो बंदो ऐं सब्र जे ज़रिए अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में वञी वो झुके थो, इताअत थो करे, फर्मा बरदारी थो करे। टी क़िस्म आहे इख़्तिसार सां सब्र अलल मासिया, मासियत ते अल्लाह जे हुक्म अदूली खे अंजाम ॾींदे नाफ़रमानी खां बचण, इन ते सब्र कंदो आहे। रूह चाहे पियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इताअत खे छॾे नाफ़रमानी ॾे वञा, शैतान मजबूर थो करे, पर इंसान सब्र करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह ॾे झुके थो। त इहा सब्र जूं उमूमी टे क़िस्मूं आहिनि, सब्रुन अला ताअती, सब्रुन अलल मासियती व सब्रुन अलल मुसीबा। ये टे सब्र आहिनि ऐं इन्हनि जो ई मजमूओ रोज़ो आहे, छो जो सिर्फ़ु खाधे पीते खे छॾणु रोज़ो न आहे। असल जेकी मक़सदियत आहे उहा इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो बंदो ऐं बानो बणाइण जी आहे। त जॾहिं अल्लाह जे इताअत अंजाम ॾींदो, नाफ़रमानी खां बचंदो ऐं उहे एकाम जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां नाफ़िज़ कया विया आहिनि उन्हनि ते अमल कंदो, त इहा ई तक़वा जी असल माना आहे। त रोज़ो इंसान अंजाम ॾींदो, इन रोज़े खे अंजाम ॾियण सां मुत्तक़ी थी वेंदो, यानी परहेज़गार थी वेंदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत ऐं फर्मा बरदारी में हलियो वेंदो, उन जो ख़ासि बंदो ऐं बानो थी वेंदो। अज़ान मोहतरम, असीं बहैसियत अब्द अगरि ॾिसूं, काइनात में एॾा अज़ीम अज़ीम अल्लाह जा उबूद गुज़रिया आहिनि, जिन्हनि मां सर फ़हरिस्त उहो आहे अब्द जेके असीं पंहिंजी निमाज़नि में बि यादि कयूं था ऐं उन्हनि जी उबूदियत जी गवाही ॾियूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वहदानियत जी गवाही खां पोइ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह चई फौरन चऊं था अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक केॾियूं न मुसीबतूं नाज़िल थियूं, जॾहिं त आलमीन ते क़ादिर हुआ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इजाज़त जे मुताबिक़, तॾहिं बि कंहिं फैज़ खे बि पंहिंजी ज़ात ते नाफ़िज़ न कयूं, अपनाई न, बल्कि क़ुर्बानी ॾेई करे अल्लाह जी इताअत में तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कयूं, मुसीबतूं बर्दाश्त कई, पत्थर खाधई, पर दीन खे बआईन ही जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त चाहे पियो उन जी रिज़ाउनि खे मुक़दम ॼाणे पंहिंजी रिज़ाउनि खे क़ुर्बान करे छॾियईं। ऐं उन खां पोइ मौला काइनात अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम आहिनि। उहे अल्लाह जा ख़ासि बंदा आहिनि
जिन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी इताअत खुदा, इताअत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में गुज़ारी आहे। हिकु लम्हो बि मौलाए काइनात जो अल्लाह जी इताअत खां ख़ाली कोन्हे। हिकु लम्हो बि मौलाए काइनात जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ख़ाली न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत कंदे अगर मैदाने जंग में वञनि था, मशहूर वाक़ियात आहिनि, सभु अहले इल्म हज़रात ॼाणीनि था। जॾहिं न मौलाए काइनात आमिर बिन अब्द वद जे सीने ते सवार थिया, उन खे किराए हुन बेअदबी कई, मौलाए काइनात फौरन सीने खां हेठि लही आया। वरी थोरी देरि खां पोइ उन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इताअत कंदे फिन्नार कई। जेॾी महिल मौलाए काइनात मोटी आया, सवाल थियो, या अमीरुल मोमिनीन, तव्हां आमिर बिन अब्द वद जे सीने खां लही आया हो, तव्हांखे ख़बर न हुई त केॾो वॾो पहलवान आहे। अगरि उहो तव्हां ते हावी थी वञे हा त तव्हांखे नुक़सानु पहुचाए हा। छा न ख़ूबसूरत जुमिला आहिनि मौलाए काइनात जा। मौलाए काइनात अमीरुल मोमिनीन इरशाद फरमाइनि था त जंहिं क़ादिर मुतलक पहिरीं मूंखे ताक़त ॾिनी त मूं आमिर बिन अब्द वद खे ज़ेर कयो, उहो वरी बि मूंखे ताक़त ॾेई पियो सघे। मौलाए तव्हां पोइ सीने खां लथो छो? मौला अमीरुल मोमिनीन इरशाद फरमायो त आउं जेॾी महिल हुन जे सीने ते सवार हुउसि, अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर उन खे मूं क़त्ल करणु पियो चाहियो, अल्लाह जी रिज़ा जी ख़ातिर उन मूं अली सां बेअदबी कई। मूंखे कावड़ अची वई, अली खे इहो गवारा न हो त अली इताअत खुदा में पंहिंजी कावड़ खे बि शामिल करे। लिहाज़ा ऐं हिन सीने खां लही करे पंहिंजी पहिरीं गुस्से खे रफ़ा कयुमि ऐं उन खां पोइ अल्लाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी में अची उन खे फिन्नार कयो अथमि। इहा अज़ीम मिसाल आहे। ऐं वरी मौलाए काइनात जी ज़रबत महल उहे जुमिला जेका तारीख़ रक़म आहे, तारीख़ इंसानियत में असांखे इहो जुमिलो वरी न मिलियो आहे। न मौलाए काइनात जे जुमिले खां पहिरीं नज़र थो अचे ऐं न ई वरी मौलाए काइनात जे हिन जुमिले अदा करण खां पोइ आहे। जिन में ज़रबत लॻी, मौलाए काइनात इरशाद फरमायो, फुज़्ज़ो बि रब्बि काबा, रब्बि काबा जी कसम अली कामयाब थी वियो। रब्बि काबा जी कसम अली कामयाब थी वियो। मौला तव्हां रब्बे अकबर जी कसम खणी पिया सघो, रब्बे काबा जी कसम छो खयव? मौला इरशाद फरमाईंदा, मुंहिंजी हयात काबे खां आगाज़ कयो, मुंहिंजी विलादत काबे खां आहे, त मूं पंहिंजी इब्तिदाए हयात खां वठी मस्जिद कूफा ताईं सॼी हयात जो मुआहिदो कंदे इहो जुमिलो चयो अथमि त अली जो हिकु लम्हो बि, यानी विलादत काबा में अगरि अली आहे तॾहिं बि अगरि ॾिसूं था त असीं मौलाए काइनात 3 ॾींहंनि ताईं न को खाए थो, न ॾिसे थो, न ॻाल्हाए थो। छो? अगरि अखियूं खोले थो, काबे में बुत भरिया पिया आहिनि। ॻाल्हाए थो, कंहिंसां ॻाल्हाए? मां आहे पर इताअत खुदा में पहिरीं कलाम पंहिंजे नबी जो कलाम ॿुधणो हो, नबी सां कलाम करणो हो। इन ई करे मौला काइनात रब्बे काबा जी कसम खणी ॿुधायो त अली उन हस्ती जो नालो आहे त जेको काबे खां वठी मस्जिद कूफा ताईं मुकम्मल अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो
इताअत गुज़ार बंदो बणिजी पंहिंजी ज़िंदगी में हर लम्हे ते सब्र जो दामन मुकम्मल पंहिंजे मज़बूती सां थामे रखियो ऐं कंहिं मंज़िल ते सब्र खे न छॾियईं। इहा ई वजह आहे त मौला काइनात जी शहादत असीं ॾिसूं था त मैदान में न थी आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत में थी आहे। 19 रमज़ान मुबारक जी शब आई आहे, सहर जो टाइम आहे, फजर जो नमाज जो वक़्तु आहे। नमाज मुसाहिब में मौला काइनात ॿिए सजदे में आहिनि। अब्दुल रहमान बिन मुलजिम वार कयो मौला काइनात जी पुश्त खां, जे सर खे शगाफ़्ता कयो, मौला काइनात जो सर खून मां गलतान थी वियो, ॾाढी रत मां ख़िज़ाब थी वई ऐं मौला इहो जुमिलो अदा कयो, फुज़ बिरब्बि काबा, रब्बि काबा जी कसम अली कामयाब थी वियो। हातिफ़ ग़ैबी में निदा गूंजी, क़द क़ुतिलल अमीरुल मुअमिनीन, क़द क़ुतिलल अमीरुल मुअमिनीन, क़द क़ुतिलल अमीरुल मुअमिनीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।